मदेरी शहर के बस स्टॉप ते नामालूम चोर सेठ कलतार दास ऐं श्रीचंद के होलसेल के दुकानन के खाटवणी दुकान में पयल UPS बैटरियों बियो कीमती सामान 6 लाख रुपयन का मथे रोक रक़म चोरी करे वया। इतला मिलण बाद मदे जी पुलिस वाक़े वारे हंध पहुंची तफ़सील वठण बाद रवानी थी वई। उन मौके ते दुकानदार कलतार दास ॿुधायो त गुज़रियल रात नामालूम चोर दुकानन में पयल UPS बैटरियों किरयाने जो सामान ऐं 6 लाख रुपया खां मथे रोक रक़म चोरी करे वया आहिनि। हिन चयो त हर महीने शहर जे कंहिं न कंहिं हिंदू वापारी जी चोरी थिए थी, पर को बि आला ऑफिसर हिंदू बिरादरीअ सां थियल नाजाइज़ जो नोटिस वठण लाइ तयारु न आहिनि। जॾहिं त हिंदू बिरादरीअ जे मुखी सतराम दास चयो त मुलवस चोर गिरफ़्तार न थिया ऐं चोरी थियल रक़म ऐं सामान वापसि न थियो त शटर बंद हड़ताल करे एहतजाज कयो वेंदो। आजुज़ भुट्टो, इबरत न्यूज़, मदे जी।